अज गोट खबड़ खान सोलंगी जे अंदर जश्न ईद मिलादुन नबी जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पुर मुसर्रत तकरीब जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां गुनाहगारन खे शिरकत नसीब फरमाई आहे। इंशाअल्लाह ताला जंहिं करीम रब पंहिंजे महबूब जे याद वारी महफिल में अचण जी तौफीक अता फरमाई आहे, उहो मुंहिंजो करीम रब पंहिंजे महबूब जे सदके असांजे दुआउनि खे बि क़बूल फरमाईंदो। बार बार दोहराइण जी ज़रूरत न आहे, तबियत जो हाल सभिनी जे साम्हूं आहे, पर दोस्ती निभाइण जा थोड़ा मुड़स माण्हू इन करे दोस्ती निभाइण जी नियत सां आया आहियूं। अल्लाह ताला जेको चवराईंदो इंशाअल्लाह ताला जरूर तव्हां दोस्तन जे आॾो अर्ज़ कंदासीं। मौक़ो आहे मीलाद जो, ख़ुशीअ जो मौक़ो आहे, ॻाल्हायो, मौक़ो आहे ख़ुशीअ जो। जंहिंखे बि तबियत ते ॻाल्हि वणे त राज़ी थिए, न वणे त नाराज़ न थिए, पंहिंजे मुंहं सां वञी सोचे पो ख़ुशीअ जे मौक़े ते छा कबो आहे। चओ त रुठलनि खे परचाइबो आहे। ईमानदारी सां ॿुधायो, ख़ुशीअ जे मौक़े ते रुठलनि खे, वरी ॻाल्हायो, पुट जी शादी आहे, सभई चवंदा त भेणाणे हूअं त ठीकु आहे, पर रब बच्चे जी ख़ुशी ॾिनी अथई, उथी पओ वञी चाचा मामा सौट मासा त सभु चाया। अदा ईअं आहे या न? बच्चे जी ख़ुशी थिए त रुठलनि खे परचाइजे, मुंहिंजे महबूब जी आमद जी ख़ुशी हुजे त रुठलनि खे परचाइजे या न परचाइजे? परचाइजे न। त पोइ जे अॼु ॾींहं ताईं इहो कमु न कयो अथव त हाणे ई दिलि में सोचे वठो त इंशाअल्लाह ताला मोटी वञी रुठलनि खे परचाईंदासीं। सादन लफ़्ज़नि में थो चवां, जेकॾहिं मीलाद जो असुल मज़ो वठण थो चाहीं त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत ऐं शरीयत जो इत्तिबा कर, पोइ हिन ख़ुशीअ जो असुल मज़ो ॾिस। रुठलनि खे परचा, वरी चवां थो रुठलनि खे परचा, तूं फर्श ते रुठलनि खे परचा, अर्श वारो रुठल तोसां राज़ी थी पवंदो। तूं फर्श ते रुठलनि खे परचा, अर्श वारो रुठल करीम तोसां राज़ी थी पवंदो। पोइ जॾहिं न अल्लाह जी ज़ात तो ते राज़ी थी पवे, ॿुधाए त ॿई जहान तुंहिंजा मोचारा थींदा या कोन थींदा। मुंहिंजे महबूब जे सदके सभु कुझु मिलियो आहे, त पोइ अमुन बि महबूब जे सदके मिलियो आहे या कोन मिलियो आहे? सुकून मिलियो आहे या कोन मिलियो आहे? पोइ सच सच में ॿुधा, जे तूं पाड़े वारनि सां कावड़ियल हूंदे त सुकून जी निंड ईंदे? जवाब ॾे, ईमानदारी सां ॻाल्हि कर। सौट सां ॻाल्हाई नथो, ख़ुशीअ जो मौक़ो अथई, राज अचे थो, सौट न आयो, सुकून ईंदी? ॻाल्हि मियां, अगर सुकून जी तोखे तलाश आहे त मुंहिंजे आका करीम जे आमद खे, अज़ीम मौक़े खे मुंहिंजा दोस्त हथों न विझा। महबूब जी आमद ख़ुशियूं खणी आई आहे, सुकून खणी आई आहे, मोहब्बत खणी आई आहे। वैरान जबल आबाद थिया मुंहिंजे महबूब जे आए या कोन थिया? उहे जेके वण सुकी ऐं पाठा बणिजी विया हा, उहे वण सावा थिया या न थिया? थोड़ो ॻाल्हा। शाम जे मुल्क ते जेके काफ़िला वेंदा हा, पो उन काफ़िले जे विच ते हिकिड़ो चौक हुयो ठहियल। उन चौक में गिरजा घर भी हुयो, कलीसा भी हुई,
ऐं बुत परस्तन जे ला मुंहिंजा दोस्त उन्हनि जो बुत खानो भी हुयो। यानी उन टाइम ते जेके जेके माण्हू जहिड़े क़िस्म जा पंहिंजा मज़हबी त्योहार कंदा हुया उन चौक में सभु मौजूद हुया। गौर सां ॿुधजां, चढ़ी आई आहे ॻाल्हि। हिकिड़ो वॾो ईसाई राहिब बि उते मौजूद हुयो, उन जो नालो हो नस्तूरा। छा नालो हो? तवज्जो सां नालो ॿुधो। नालो हुयो नस्तूरा। सवे शागिर्द अलाए केतिरनि सवन सालन खां उहो चौक आबाद हो ऐं जेके बि काफ़िला ईंदा वेंदा हा राति उते टिकंदा हुया। पंहिंजी इबादत पंहिंजे हिसाब सां जेको करणो हूंदो न करे पोइ हू अॻिते वेंदा हा। शाम जो मुल्क मशहूर हूंदो वापार जे लाइ। अजीब इत्तिफ़ाक़ ओहो जेको उन वक्त में ईसाई गिरजा घर जो वॾो राहिबा शागिर्द समें हज़ारे माण्हू एतकाद वारा उन जी इज्जत करण वारा ज़ियारत जे लाइ मुल्कन खां अचे ज़ियारतूं कंदा हुया। अज अजीब इत्तिफ़ाक़ सुबह जी महल थिया पंहिंजे गिरजा घर मां निकतो साम्हूं पहाड़िया पहाड़ीअ ते बीही करे मुंहिंजा दोस्त कंहिंजी वाट ॾिसी रहियो आ। शागिर्द इंतज़ार पिया कनि त कॾहिं बि असांजे साईं ईअं कोन कयो आ। दुनिया वारा सदाई नस्तूरा जे ज़ियारत लाइ ईंदा आहिनि। अॼु असांजे गिरजा घर जो वॾो राहिब ख़बर नाहे कंहिंजे इंतज़ार में बीठो आ। हिकिड़ो ॾींहुं बि बीही बीही मोटी आयो, ॿियो ॾींहुं बि मोटी आयो। जेॾी महिल टे ॾींहं मोटी आयो शागिर्द गॾिजी आया। ऐं असांजा उस्ताद दुनिया सॼी तुंहिंजे ज़ियारत जे लाइ ईंदी आ, तोखे टियों ॾींहुं आ। असांजा साईं तव्हां इन जबल जे पहाड़ीअ ते वञो था, बीही बीही मोटी था अचो। निहारे चवे थो ॻाल्हि वॾी आ मगर ॿुधाइण नथो चाहियां। शागिर्दनि चयो साईं ईअं कीअं थींदो, ॻाल्हि ज़रूर ॿुधायो। उन शागिर्दनि खे तौरेत ज़बूर इंजील मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कढी करे जेके सबक पढ़ाईंदो हुयो उन सबकनि में पढ़ाईंदे पढ़ाईंदे उन्हनि खे ॿुधाई यादि कयो त 571 साल अॻु में 571 साल अॻु में मूं तव्हांखे जेका इन तारीख़ जी ॻाल्हि पढ़ाई हुई उहा छा जी पढ़ाई हुई? चयोसीं ओ हू जेको साम्हूं थुड़ बीठो आ उन थुड़ जी तव्हां ॻाल्हि पढ़ाई हुई। कहिड़ी ॻाल्हि पढ़ाई हुयमि? उस्ताद तव्हां इहा ॻाल्हि पढ़ाई हुई त हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलाम इन थुड़ जे हेठों वेठो हुयो। इहो साओ वण हुयो। हज़रत ईसा जॾहिं उन वण खां निकिरी अॻिते वियो उन पोइते वण ॾे निहारे मुरकण लॻो। ग़ुलामनि पुछो साईं वण ॾे निहारे छा था ॾिसो? हज़रत ईसा अलैहिस्सलाम जवाब ॾिनो अॼु मां वञा थो इहो वण सुकी वेंदो, पर जॾहिं आख़िरी महबूब इमामुल अंबिया हिन रस्ते सां ईंदो उन जे अचण जे ख़ुशीअ में हे वण गौच कढी वरी साओ थी वेंदो। शागिर्दनि जूं अखियूं खुली वयूं। उस्ताद खे चयोसीं इन थुड़ जे लाइ। उस्ताद चयो हाओ वञो वञी ॾिसी अचो। जेको सालनि खां सुकल थुड़ हुयो शागिर्द डोड़ंदा विया वञी ॾिसनि वाके काठी साई थी वई आ, अंगूर निकरण शुरू थी विया आहिनि। यकदम मोटी आया साईं तव्हां रोज़ इंतज़ार कंहिंजो था कयो? उन कलीसा जे गिरजा घर वारे
उन राहिब मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चयो त जॾहिं खां इन वण ते नज़र पई त इन वण में गऊच निकिता हन उन ॾींहं खां पक थी विया त जंहिंजे लाइ अल्लाह जी ज़ात काइनात बनाई आहे उहो महबूब हिन रस्ते सां अचण वारो आहे जेतो रोज़ वञी उन पीरीअ जो इस्तक़बाल कंदो हां रोज़ वञी इस्तक़बाल कंदो हां शागिर्दनि पुछो साईं उन ऐलान नबूवत कयो आहे जे ऐलान नबूवत कोन कयो आहे मगर उन जूं तमाम निशानियूं मौजूद आहिनि उस्ताद जॾहिं चौथे ॾींहुं बि वियो जॾहिं पंजो ॾींहुं बीठो मुर्की पंहिंजे शागिर्दनि खे चवे थो हाणे जल्दी अचो शागिर्द अची विया पहाड़ीअ ते ओ मुसलमान कलमे पढ़ण वारा गौर कर केर इंतजार करे रहिया आहिनि चयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती पहाड़ीअ ते बीही करे मुंहिंजे हबीब जे अचण जो राहूं तके रहिया आहिनि अञा ऐलान नबूवत कोन थियो आहे पर मुंहिंजो अल्लाह जन खे ॾेखारण थो चाहे उन्हनि खे महबूब पहिरीं ॾेखारे रहियो आहे मुंहिंजो रब जन खे सुञाणण जी तौफ़ीक़ ॾींदो आहे अॼु गिरजा घर जो राहिब बीठो आहे उन जा समय शागिर्द बीठा आहिनि का महल थी काफ़िलात अचनि पिया काफ़िलात वञनि पिया पर जेॾी महिल उहो काफ़िलो आयो उन राहिब पंहिंजे शागिर्दनि खे चयो होॾे निहारियो अॻियां जेको जवान सवारीअ ते आहे उन जे पेशानीअ मां नूर जूं लाटूं निकिरन थियूं जेके अर्श सां गॾु गॾियूं पयूं हने अज़ीज़ दोस्तो जेॾी महिल शागिर्दनि खे इहा ॻाल्हि ॿुधाई शागिर्दनि जूं अखियूं जॾहिं कमु कनि उस्ताद जी निगाह पंहिंजी शागिर्द जी निगाह पंहिंजी कामिल मुर्शिद जी निगाह पंहिंजी मुरीद जी निगाह पंहिंजी जॾहिं शागिर्दनि जे अखियुनि ॾिठो वाके नूर जूं लाटूं नज़र अचनि थियूं जीअं खिवण आसमान तां तजल्लो ॾेई हेठि ईंदी आहे इए का शय तजल्ला ॾेई रही आहे जेका खिवण वांगुरु अर्श सां गॾु मिली रही आहे हिली रही आहे उन उस्ताद चयनि इहो जेको जवान अची रहियो आहे इहो अल्लाह जो उहो आख़िरी महबूब आहे जंहिंजूं निशानियूं हज़रत ईसा पाण असांखे ॿुधाए वियो आहे सुभान अल्लाह शागिर्दनि पुछो साईं इहा निशानी त ॾिठीसीं ॿियूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि चवे थो हाणे जल्दी पंहिंजे पंहिंजे जॻहुनि ते हलिया वञो मां बि पंहिंजे गिरजा घर में थो वञा रोज़ काफ़िला अचनि था रोज़ काफ़िला वेहनि था इन वण जे हेठों इन थुड़ जे हेठों केरु वेंदो आहे साईं कोई कोन वेंदो आहे उहो गिरजा घर वारो ईसाई राहिब थो चवे सभई पंहिंजे पंहिंजे जॻहुनि ते हलिया वञो अॼु मज़ो ॾिसो त उहो जेको अल्लाह जो आख़िरी नबी आहे सभई वणनि जे हेठों वेहंदा उहो सुहिणो महबूब कंहिं छांव वारे वण हेठां कोन वेहंदो इन सुकल थुड़ जे भर में जीअं ॾाचीअ खे वेहारींदो वेही बस कंदो इहा सुकल थुड़ वारा गऊच इहे मिंटनि में निकिरी वण तयार थी वेंदो ॼण छटी सॼे इलाइक़े जे मथां छांव करे वई आहे इन करे आशिक चवंदा आहिनि ओ कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूं सां ओ मुंहिंजो दिल पर का ॿी शइ आहे कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूं सां ओ मुंहिंजो दिल पर का ॿी शइ आहे
सवे सिंगार जी भी हो, सवे सिंगार जी भी हो, पर मुझो आका का भी शया। दिल खोले चो गोठ खबड़ खान जे पटवारा, खुशी जी रात खुशी में गीत गायबान, को पुटन जा गीत चई नचंदो आ, को दोस्तन जा गीत चई नचंदो आ। अज तू खुश थी पांजे वजूद के खुशी दे, जी खुशी मुझे रब्बुल आलमीन जे महबूब जे आमद जे खुशी में। है बण्या जे कुर्ब में कैदी, गुजारियो उम्र गुलामी में। बण्या जे कुर्ब में कैदी, गुजारियो उम्र गुलामी। कयूं दिल जान जो सौदो, कयूं दिल जान जो सौदो, पर अञा वापार का भी शया, पर अञा वापार का भी शया। चो कहिड़ियूं भेटूं यार कदे असां सां, असां जो दिल पर का भी शया। जे दिल मञई थी त चो, नथी मञई त तुंहिंजी मर्ज़ी आ। बस भला शेर को दो चवा, जंहिं वक्त में छो त तबियत में मज़ो घट, उन ईसाई राहिब नालो छा ॿुधायो मई, जल्दी ॿुधा। हाणे नालो विसरी वई न, पोइ सुभाणे केरु सवाल कंदे जवाब किथां ॾींदे। नस्तूरा नालो याद रख। उन नस्तूरा पंहिंजे शागिर्दन खे चयो, सभई पंहिंजे पंहिंजे जगहुनि में हलिया विया। नस्तूरा पंहिंजे गिरजा घर में हलियो वियो। खिड़की खोले जितहूं माण्हुनि खे दीदार कराईंदो हो, अॼु उहा खिड़की खोले मुंहिंजे महबूब जे दीदार जो इंतज़ार करे रहियो आ। केर करे रहियो आ? चो ईसाई राहिब करे रहियो आ। हो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कंहिंजो ॾोह नाहे, कंहिंजो वस नाहे, मुंहिंजे रब जी मर्ज़ी आ। जंहिंखे पंहिंजे महबूब जी समझता फरमाए, जंहिंखे पंहिंजे महबूब जी रब मार्फत ॾे, चओ त मुंहिंजे करीम रब जी मर्ज़ी आ। ओहो नस्तूरा ईसाई राहिब खिड़की खोलियो वेठो आ। का घड़ी गुज़री, महबूब अची रहियो आ, काफ़िलो अची रहियो आ। मुंड खां ॻाल्हि कॾहिं पोइ ॿुधाईंदो मैं। काफ़िलो अची रहियो आ। काफ़िले जो सरदार मुंहिंजे मदीने जो ताजदार आ। बीबी ख़दीजतुल कुबरा जो सामान खणी सरदार बणजी मुंहिंजो महबूब आयो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तमामु काफ़िलो वणन जे हेठां वेठो आ। अबू बकर सिद्दीक़ बि उन काफ़िले में मौजूद आ। अबू जहल भी उन काफ़िले में मौजूद आ। सभई बीबी ख़दीजतुल कुबरा जो सामान खणी आया। मुंहिंजो महबूब भी सामान खणी निकतो, मगर ख़दीजतुल कुबरा निशानियूं ॾिसी मुंहिंजे महबूब खे काफ़िले जो सरदार बनाए छॾियो। अज़ीज़ दोस्तो, सभई वञी वणन हेठों वेठा। मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वञी उन सुके थुड़ जे हेठां वेठो। महबूब वेहंदो वियो। अल्लाह जे हुकुम सां ओहो सुकल वण साओ थी मुंहिंजे महबूब जे मथां छांव करे बीही रहियो। कीअं छांव कई? जे मदीने वियो हई त मां हिकिड़े जुमिले में तोखे समझाया।
त जॾहिं हुजूर जे हरम जे ॿाहिरों बीठा हूंदा हो ऐं अचानक छटिरियूं खुली वेंदियूं हन जॾहिं तंबू ॾिसी थो खुली छांव करे वियो आहे पहिरीं ईअं बंदि लॻियूं पयूं हूंदियूं हन अचानक ॿिनि मिंटनि जे अंदरि ईअं खुली छांव करे बीहंदियूं हन ईअं मुंहिंजे महबूब जे अचण सां अल्लाह जे ज़ात उन सुकल वण में उहा ताक़त पैदा कई जेको सालनि में उन मंज़िल ते पहुचे हैं मुझे महबूब जे हिकड़ी निगाह सां मिंटन में साओ थी मुझे महबूब जे मथों छांव करे बीह मुझा अदा ये कहजे वस जी गाल नाहे थोड़ो गाल के वधाया इते बस एतरो बुधायो में तफसील न थो बुधाया तो मुझे अल्लाह ऐलाने नबूवत खां अग में उन वक्त हुजूर जी उम्र 25 वरह थियण वारी आ 24 साल ऐं कुछ महीना मुझे आका जी ज़ाहिरी उम्र जो त बीबी खुदीजतुल कुबरा सां शादी कोन थी आ उन जो मान खणी महबूब हली रहा हन जेको बाकी कुछ थियो वो नथो बुधाई बस एतरो चयम अल्लाह जे कने के के सुञाणप ॾींदो आ त गिरजा घर में वेहण वारे के भी रब तौफीक ॾींदो आ ॾिस मुंहिंजो महबूब अची रहियो आ पर जे कदे मुझो अल्लाह के खां अंदर वारो नूर खसे छॾींदो आ कलमे पढ़ण खां पोइ भी मुझे महबूब के सुञाणे कोन सघंदो आ अजीज दोस्तो ऐलाने नबूवत खां पोइ भी अबू जहल भी ॾिसी रहियो हो अबू लहब भी ॾिसी रहियो हो उतबो शैबो भी ॾिसी रहियो हो मगर मुझे रब उन जे अखियुनि में उहा दीद कान ॾिनी ॾिसन त सुबुह शाम पया मगर मुझे मुस्तफा के सुञाणन कोन पया होॾा मुंहिंजो महबूब होॾा मुंहिंजो महबूब होॾा मुंहिंजो आका अम्मा आमिना जे झोलड़ीअ में आयो आ रब दुनिया खे रंग लायो आ थोड़ियूं तारीख़ जूं ॻाल्हियूं भी यादि कंदा कयो जेके जलसन में तमामु घटि ॿुधायूं वेंदियूं हन मुंहिंजा दोस्त अरब जी तारीख़ ॿुधाईंदी आ त बचड़ो घर में ॼमंदो हो दायूं खणी वेंदियूं हुयूं पर पूरी अरब जे तारीख़ जे लाइ हे सजण साईं जो ग़ुलाम तोखे चैलेंज सां चई रहियो आ त दुनिया जे मुअर्रिखन के चैलेंज कर त अरबन जे तारीख़ में दायूं ईंदियूं ज़रूर हुयूं बचड़ा खणी ज़रूर वेंदियूं हुयूं पर अरबन जी तारीख़ मुखे ॿुधा जो समय हज़ारे दायूं हिकड़े ॾींहुं आयूं हुजन ऐं उन्हनि खे ख़बर पई हुजे त हिन इलाइक़े में हिकड़ो न ॿ न पर रब हज़ारे पुट पैदा करे छॾिया हने ईंदियूं त हुयूं बचड़ा खणी भी वेंदियूं हुयूं मगर पंहिंजे मुंहं सां ईंदियूं हुयूं ॿारड़ा खणी हलियो वेंदियूं हुयूं छो त गुल मुद्द ते फुटंदा आहिनि बचन जी मुद्द कान हूंदी आहे कणक मुद्द ते फुटंदी आ वहुण मुद्द ते फुटंदो आ सारी मुद्द ते फुटंदी आ बचड़ा मुद्दन जा मोहताज कोन हूंदा आहिनि मुंहिंजे रब बेनियाज़ जी मर्ज़ी हूंदी आ जॾहिं चाहींदो आ तॾहिं अता करे छॾींदो आ उन मुंहिंजे बेनियाज़ रब उन मुंहिंजे बेनियाज़ रब कायनात खे ॾेखारियो ओ कायनात वारो हिकड़ो मुंहिंजो जॾहिं कलीम अची रहियो आ त मां अल्लाह अमड़न जे हंजुन मां बचड़ा खसराए कोहराए रहियो हां पर जॾहिं मुंहिंजो हबीब अची रहियो आ त जन जूं झोलियूं खाली हुयूं मां रब पुटन सां उन्हनि जे झोलनि खे आबाद करे रहियो हां मौला कलीम भी तुझो नबी हबीब भी तुझो नबी कलीमुल्लाह सुन मूसा के बनाइण वारो तू मुझे आका के सुनो मुहम्मद रसूलुल्लाह बनाइण वारो तू रब तो चवे कायनात के देखाण तो चाहे ओ कायनात वारो तवा मुझे महबूब जे आमद जी खुशी कंदो पर मां अल्लाह एड़ी तो कया जो कायनात में को करे ही न सके
सोचे भी न सके मुझा दोस्त जेकर खुदा तरस थी करे सादड़ी सिंधीअ में बोली बुध सादड़ी सिंधीअ में समझण जी कोशिश कर हजरत मूसा कलीमुल्लाह अमड़ जे पेट में आयो बादशाह उन वक्त केर हो चो फिरौन जवाब दे ये चंद गालियूं बुध मां खुली थो जी तोसां ॻाल्हायां छो त मोहम्मद ईसा जे प्रोग्राम थकल आहियां चाक न आहियां पर मोहम्मद ईसा जे प्रोग्राम में उनखे तानो केर न ॾे सुभाणे मथां त बीमार हो तो वटि ॻाल्हाई कोन तवजह कर अल्लाह जे ज़ात हज़रत मूसा खे अमड़ जे पेट में पहुचायो हुकूमत कंहिंजी हुई जल्दी जवाब ॾियो हेठियां जवाब ॾियो कंहिंजी ही फिरौन जी फिरौन खुद बादशाह हुआ मगर फिरौन के कहीं बुधायो त ऐ बादशाह जेको तुझे हुकूमत के खत्म कंदो ओहो पंहिंजे मां जे पेट में अची वयो आ ओहो जॾहिं मां ॼणींदी ओहो जवान थींदो तुझे हुकूमत के खत्म कंदो मूंखे जवाब ॾियो इहा फिरौन खे ॻाल्हि कंहिं ॿुधाई चओ नजूमिन ॿुधाई ॻाल्हि ॻाल्हि थोड़ो मुसलमान अखियूं त खोल अगर मुझो अल्लाह नजूमिन के इल्म दे तवज्जह कर अगर मुझो अल्लाह नजूमिन के इल्म दे त ओहे फिरौन के बुधाए सगन था बुधायो हुयो रख तारीख आलो फिरौन के बुधायो जेको तुझी बादशाही खत्म कंदो ओहो मां जे पेट में अची चुको आ मां तो खां तो पुछां खुदा जो खौफ करे जवाब दे फिरौन जे गुलामन के फिरौन जे गुलामन खे भला इल्म जे ज़रिए एतरी खबर पइजी वई त जेको तुझे बादशाही के खत्म कंदो ओहो मां जे पेट में अची वयो आ ॿुधाए त मुझे मुस्तफा जे गुलामन खे खबर पवंदी या कान पवंदी जवाब दिल खां पुछी जवाब दे जेड़ो भी तुझो मसलका तू जान तुझो कम जाने मुझा दोस्त अजीज मां तोखे नालो वठी न तो चवा तोखे कसम पांजे पैदा कंदड़ रब जो थो दियां छो त अज मां तोखे भी परचाण आयो हां मुजी दिल थी चवे नारो हणी सुबह जो सवेल मुझे मुस्तफा जे मिलाद जे जुलूस में शरीक थी चो मां भी हुजूर जो हुबदार हां फिरौन जा जेके नौकर चाकर जादूगर उन जादूगरन के एतरी खबर पई थी ॿुधाए त जादूगरन जो इल्म वधीक या मुझे मुस्तफा जे गुलामन जो इल्म वधीक पांजे पाण का पुछी मुसलमान पो जवाब दे लेकिन मां गाल के वधाया जादूगरन के एतरी त खबर पई त ऐ फिरौन जेको तुझी बादशाही खत्म कंदो ओहो मां जे पेट में अची वयो आ थोड़ो गौर कयो पर इहा उन्हनि खे खबर छो न पई त ओहो कहिड़ी मां जे पेट में आयो आ तवज्जह कयो तुदी पॉइंट गालाइंदो तो हला खोले खोले सौली सिंधीअ में तो बुधाया त मन मुझा मिठड़ा भा बहराड़ीअ जे रहण वारा समझी वनी उन्हनि खे इहा खबर छो न पई त कहिड़ी मां जे पेट में आयो आ हिकड़ो ई जवाब आ चो त मुझे रब जी मर्जी आ जवाब दे मुझे रब जी मर्जी आ जंहिंखे जेतिरो चाहींदो आ उनखे ओतिरो इल्म अता कंदो आ जंहिंखे जेतिरो चाहींदो आ उनखे एतिरो इल्म अता कंदो आ भला अच मोटी रब जे दरबार में हलऊं ओ मुंहिंजा मौला जंहिंखे एतिरो इल्म ॾिनई थोड़ो वधाए बि ॾेई छॾीन रब चवे थो छो ॾियां मूंखे पंहिंजे कलीम जी हिफ़ाज़त जो करणी आ मूंखे पंहिंजे कलीम जी हिफ़ाज़त करणी आ मुंहिंजा मौला कलीम जी हिफ़ाज़त करे हे 30,000 अमड़न जा झोल खाली थो कराई
बेडोही बचड़ा थो माराई मासूम थो कोहराई मौला तू बेनियाज अल्लाह चे तो इहो ही तो मुझो राज आ इहा ही तो मुझी कुदरत आ हिकड़े नबी जे आमद जे टाइम ते 30,000 बच्चा कोहराया मां रब जी मर्जी आ वरी पंहिंजे महबूब जे अचण ते धीउन मां पुट करे 70,000 पुट ॾेई छॾिया मां रब जी मर्जी आ कंहिंजी मर्जी आ जवाब दे मुझो अल्लाह चे तो मुझी मर्जी आ मुझा दोस्त अजीज मुझे बेनियाज रब मुझे बेनियाज रब मुझे करीम आका जे आमद जे टाइम ते दुनिया के पुत्र ॾेई करे छो तो वरी वरी जोर ॾेई ज़िक्र कया हर शे पैसन ते मिलंदी आ पर पुत्र पैसन ते को न मिलंदो आ जमीन मिली वींदी बंगलो मिली वींदो ज़ाल मिली वींदी पर औलाद पैसन ते जवाब दे नालो नथो वठा जिले जा वडा वडा माण्हू जन जी जमीन उन जी उन के खबर काने औ हिकड़े बचड़े ला सिकन था पिया मौला को हिकड़ो बचड़ो दे जे न पैसन ते बच्चा मिलन बुधाए त इनन खां वधीक अमीर बियो केरा याने मुझो रब बुधाए रहियो आ औलाद एड़ी नेमत आ औलाद एड़ी रहमत आ जेका पैसन ते कान मिलंदी आ जेके मां अल्लाह चाहींदो हां ओहो ॾींदो हां मुझो रब बुधाए रहियो आ हा 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 ओ मुसलमान तू खुशी कंदे लेकिन देगियूं लाहींदे तू खुशी कंदे जुलूस कढंदे तू खुशी कंदे घरड़ा सिंगारींदे तू खुशी कंदे रोड सिंगारींदे तू खुशी कंदे खैर खैरातूं कंदे रब चवे तो मां अल्लाह इन करे अहिड़ी कायनात में खुशी कया जो कयामत अचण ताईं कंहिंजे दिल ऐं दिमाग में सोच भी न अचे त जेड़ी मां रब खुशी कया उन जे ज़र्रे जे बराबर भी को खुशी करे सके मुझे अल्लाह पंहिंजे महबूब जे आमद ते औरतुन के पुटड़ा ॾेई करे पंहिंजे महबूब जे खुशी जो इज़हार कायनात के बुधायो आ पंहिंजे दिल खां पुछ त महबूब अल्लाह जो महबूब आहे या कोन्हे पंहिंजे दिल को पुछ खास करे मुझा दोस्त जेके थोड़ी मीलाद जे लफ्ज को चिड़ थी अचे चिड़ न कर खुदा जो कसम थई चिड़ न कर प्यार सां मुखे जवाब दे अज मां तोखे प्यार सां परचाइण आयो मां तोखे प्यार सां परचाइण आयो हां तोखे सीने सां लाइण आयो हां हाणे नसीब तुंहिंजो आ जेकॾहिं बेअदबी न कई हूंदई त इंशाअल्लाह ताला ज़रूर तुंहिंजो सीनो खुलंदो ऐं मदीने ॾिसंदे ज़रूर अजीज दोस्तो मुझे मदीने वारे मीर जा गुलाम इन खुशी ते आयो हां त थोड़ो गाल्हाए वञा अर्ज पे कयम ओहो उते रहाया तो अल्लाह तोखे जंहिं वक्त में पुट जो निकाह कंदो हई शादी कंदो हई खुशी ते पाड़े वारन के घुराईंदो हई या कोन घुराईंदो हई गाल्हायो तहां वटि रवाज कोन्हे छा तपो बुध मुझे मदीने जे मीर फरमायो जॾहिं निकाह कयो त मस्जिदुन में ऐलान कयो निकाह कयो त छा कयो इन अजुकल जे छिछोरन छोरन वांगुर इए बाह में हथ विझी वञी ब्रेच जे कुंड ते निकाह न कजो कह कोरट जे कुंड में वञी निकाह न कजो पुलिस जे पहरे में निकाह न कजो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जॾहिं निकाह कयो मस्जिदन में ऐलान कजो मिटरन के घुराइजो माइटरन के घुराइजो दोस्तन के घुराइजो सभिनी के गॾु विहारे मुझे महबूब जी सुन्नत अदा करण जे लाइ वेही निकाह जूं दुआऊं पढ़ाइजो खारकूं विरहाइजो खुशीअ जो इज़हार कजो मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो जॾहिं मुंहिंजी सुन्नत अदा कयो त कुंड में लिकी न कजो अकेला थी न कजो मिटन के घुराइजो दोस्तन के घुराइजो वरी जॾहिं शादी करण खां पोइ वलीमो कयो ज़रूर करणो आहे
शरीयत जो मसलो आ वलीमो करे भी कुंड में अकेला थी न खाए जो पांजे मिटन के घुराए जो दोस्तन के घुराए जो तो के तुझे रब जो कसम दई तो पूछा जे कदे महबूब जी सुन्नत जे ला हुक्मा त लिकी न कयो छुपी न कयो खुली कयो खुशी सा कयो जे जे सुन्नत के खुशी सा करणो आ उन साहिबे सुन्नत ला छा जवाब दे जंहिंजी सुन्नत के अदा कर जे ला खुशी करनी है करे रहा हो तो हो जेको साहिबे सुन्नत जडे उहो मुझे सुन्नत जो साहिब आयो तो उन वक्त खुशी न कंदासी त छा कंदासी इंसान जे जिंदगी जा टे हिस्सा एकड़ो कलाक गालहाणो आ मुखे वधीक न इंसान जे जिंदगी जा टे हिस्सा एकड़ो हिस्सो जमीन ते एकड़ो हिस्सो जमीन जे अंदर एकड़ो हिस्सो जमीन ते एकड़ो हिस्सो जमीन जे अंदर एकड़ो हिस्सो उन जगह ते जिते न की जमीन जो अंदर न की बाहर अजीजा ने मल हने जमीन ते मां तो खां तो पूछा जमीन ते वाणियो भी रहियो आ जमीन ते हिन वक्त मुशरिक भी रही रहियो आ जमीन ते मजूसी भी रही रहियो आ जमीन ते ईसाई भी रहे पयो जमीन ते यहूदी भी रहे पयो हिन वक्त जमीन ते मुसलमान भी रहे पयो मुखे बुधाए त सभिनी में अल्लाह जे वजात वट इज्जत वारो केरा जवाब दे हे मां सवाल ज़ाहिरी तौर ते तव्हां सां तो कया हकीकत में हिन ऐलान लाउड जे जरिए छो ते ये कैसेट दुनिया ताईं पहुंचंदे त गोठ खपड़ खान जे गोठ प्रोग्राम थियो जवाब दे मुसलमान तमाम मुजा दोस्त अजीज मज़ाहिब जा मानू दुनिया में मौजूद मुसलमान जे हैसियत में जवाब दे इज्जत वारो सब का वधीक केरा अल्लाह जो प्यारो केरा हिकड़ो ही जवाब दींदे अल्लाह जो प्यारो उहो वा जेको मुझे मुस्तफा जे कलमे वारो वा यो जवाब दींदे या न जवाब दे अल्लाह जो प्यारो केरा चो जेको महबूब जे कलमे वारो आ चो त हजरत ईसा नबी हक्का मगर उन जे नबूवत जो दरड़ो रब बंद करे छड्यो मूसा कलीमुल्लाह नबी हक्का मगर उन जे फैज जो दरड़ो रब बंद करे छड्यो तमाम अंबिया जा रब दरड़ा बंद करे कयामत ताईं अगर दरड़ो खोलियो आ त मुझे अम्मा आमिना जे लाल जो दर रब खोले छड्यो आ ओ मुझा दोस्त अजीज हिन वक्त कायनात जे अंदर अल्लाह जो प्यारो उहो आ जेको मुझे महबूब मुस्तफा जे कलमे पढ़ण वारो आ पो मुखे जवाब दे हिन जमीन ते इज्जत जे का मिली आ अल्लाह जे तरफ का कहजे करे मिली आ चो मदीने वारे घोट जे करे मिली आ घणो तवील न थो वञा हिकड़ी हिकड़ी गाल कटे कटे कंदो थो वञा त जमीन ते रहन सभई था पिया मगर सभिनी में दुनिया में इज्जत वारो न थो चवा छो त हिते त वडेरो इज्जत वारो आ न पो हो वाणियो हुजे केर हुजे अल्लाह जे नजदीक इज्जत वारो केरा जो कुरान था पढ़ो या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबा व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे रब फरमायो सलात पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुखे थोड़ो सियाणो माण्हू आ न थोड़ो ताज़ो करे छॾी खबर तो छो ताज़ो कई त हाणे थोड़ी नात पढ़ मां समझी वियुसि हाय मनवा गवरी वारे सरकार मदीने दे मनवा गवरी वारे दिलदार मदीने दे
आहे तांघत लब दिल में, आहे तांघत लब दिल में, सद यार मदीने दे। आहे तांघत लब दिल में, आहे तांघत लब दिल में, सद यार मदीने दे। मनवा गवरी वारे सरकार मदीने दे। इरादो थई न थई है न की माल न की मिल्कियत न की हलण जी ताकत आ, न की माल न की मिल्कियत न की हलण जी ताकत आ। मिठा मोह बघुराए वठ, मिठा मोह बघुराए वठ, लाचार मदीने दे, लाचार मदीने दे। मनवा गवरी वारे सरकार मदीने दे। ओ मनवा गवरी वारे सरकार मदीने दे। आहे तांघत लब दिल में, आहे तांघत लब दिल में, सद यार मदीने दे। मनवा गवरी वारे सरकार मदीने दे। मदीने विया हो न, जेके विया हथ मथे खणो गंज बेन के भी खुदा घुराइंदो। हाणे उन्हनि खां पुछजे कोई मिसरो तो चवा, उहे संगीती उहे साथी भागन में मिलाया थई। उहे संगीती उहे साथी, उहे संगीती उहे साथी भागन में मिलाया थई। कर करम वरी गॾिजी थियूं त्यार मदीने दे। है कर करम वरी गॾिजी थियूं त्यार मदीने दे। मनवा गवरी वारे, मनवा गवरी वारे सरकार मदीने दे। आहे तांघत लब दिल में, सद यार मदीने दे। उहे मिठड़ा साथी दिल बर मुखे याद पवन हर हर। उहे मिठड़ा साथी दिल बर मुखे याद पवन हर हर। दिसी दुखड़न में दीदा हुआ प्यार मदीने में। है दिसी दुखड़न में दीदा हुआ प्यार मदीने में। आहे तांघत लब दिल में, आहे तांघत लब दिल में, सद यार मदीने दे। मनवा गवरी वारे मन ठार मदीने दे। हिकु भेरो वनी कोई दिस यार अग्यां रोई। हिकु भेरो वनी कोई, हिकु भेरो वनी कोई दिस यार अग्यां रोई। नींदो झोल भरे तंखे हुबदार मदीने में। ओ नींदो झोल भरे तंखे सरकार मदीने में। मनवा गवरी वारे, मनवा गवरी वारे सरकार मदीने दे। मनवा गवरी वारे सरकार मदीने दे। कहिड़ी गाल पे चई मई, इन
इंसान जे जिंदगी जा टे मरहला घणा मरहला गाला गाला घणा मरहला टिनी में इज्जत घुर्जे या न घुर्जे गाला गाला इज्जत घुर्जे या न घुर्जे सलामती घुर्जे या न घुर्जे ओ मुझा दोस्त अजीज इज्जत ई सलामती दुनिया जो पहरो मरहलो आ जेका मिली रही आ मौलाना साहब कसम थई पांजे पैदा कंदड़ रब जो ये नंढड़ी मुझी गाल बुध अज जे कदे गोट खबड़ खान सोलंगी में हिन वक्त वजीर आजम इमरान खान भी हुजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ बाजवा साहब भी हुजे सिंध जो वजीर आला सैयद मुराद अली शाह भी हुजे इशा जे नमाज जो टाइम हुजे खुदा जो कसम विझी तो के ओ मौलाना साहब पूछा तो दुनिया जा सब दस्तूर आडो रखो पाकिस्तान जो वडियूं टई कुर्सियों आडो रखो टाइम नमाज जो थी वयो आ बुधाए त मुसल्ले ते बीहण ला इमरान साहब बीहंदो या बाजवा साहब बीहंदो या वजीर आला मुराद अली शाह बीहंदो या मौलाना तोखे सद करे चवंदा अग्या बीही नमाज पढ़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जवाब दे मुसलमान मौलाना जवाब दे पाकिस्तान जी वडे में वडी कुर्सी वजीर आजम आर्मी जी वडे में वडी कुर्सी चीफ ऑफ आर्मी स्टाफ सिंध जी वडे में वडी कुर्सी वजीर आला टई कुर्सिन ते वेठा हन नमाज जो टाइम थियो हुआ टई अग्यों वेठा हन पर जडे नमाज जो टाइम थियो चवंदा न से इमरान खान अगते हलिया चवंदो न मुजी ताकत न आहे सही बाजवा साहब अगते हलिया चवंदो मुजी ताकत न आहे सही मुराद अली शाह अगते हलिया मुजी ताकत न आहे हिकड़ो मिस्कीन गरीब बन्नी जो बारो कोने को बस कुरान करीम पढ़ियला शरीयत जा मसला चार जाने तो मोहते मुझे मुस्तफा जी सुन्नता निहारे चवंदा इन मुसल्ले जो हकदार ते मुस्तफा जो गुलाम तोखे कसम थो दिया पांजे पैदा कंदड़ रब जो 1400 साल गुजरी चुका हल अज भी मुझे महबूब जे इन हिकड़ी सुन्नत दाढ़ी मुबारक जो एतरो पावरा जो पाकिस्तान जो सबई कुर्सियों हुजल पर जदे हुजूर जे मिंबर या मेहराब जी गाल इंदी सबई पोइते हटी विंदा मुझे मुस्तफा जी सुन्नत सभनी खां अॻियां अचे विंदी आ जय महबूब जे सुन्नत जे जय महबूब जे सुन्नत में मुझे करीम रब एतरो पावर रखियो आ बुधा त उन साहिबे सुन्नत महबूब मुस्तफा में केतरो पावर हुंदो दुनिया में इज्जत मिली कहजे करे गाला गाला ही दो मां टई मरहला पूरा कया दुनिया में इज्जत मिली मदीने वारे मीर जे करे मुझा दोस्त अजीज अन्या तो के वधाए चवा अम्मा जो रिश्तो तो के कह समझायो त इने जा पैर चुम तो के जन्नत मिले जवाब दे तो के कह समझायो त भेण जी इज्जत कबिया तो के कह समझायो त पुफिय जो रिश्तो ही आ मासी जो ही आ नानी जो ही आ चाची जो ही आ उहा केड़ी गाला जेका मुझे मुस्तफा तो के कान समझाइया सब कुछ दुनिया में इज्जत जो रस्तो तो असा के सिखारियो आ त चो अम्मा आमिना जे लाल मदीने जे महबूब सिखारियो आ वो जवाब दे जेका दुनिया में इज्जत मिली कहजे करे कौन गाल्हाई हिया गाल्हाए जो अज तारमा भेड़ो तरयो है मुझा मिठा तुझे करे गम दर्द व्या वारो वरियो मुझा पुनल तुझे करे न त छा बिलाल छा करम बहुवा सखी तुझी
सखा बहुआ सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो मुझा आका तुझे करे। ज़मीन ते इज्जत मिली कंहिंजे करे, जवाब ॾे कंहिंजे करे। अञा हिकिड़ो ॿियो जुमिलो चवां, ॿियो जुमिलो चवां। ये हेतिरा माण्हू वेठा हो, मुंहिंजो नालो सभिनी खे अचे थो, ॿुधायो मुंहिंजे बाबे जो नालो कंहिंखे अचे थो? जवाब ॾियो। कौन थो अचे नी? छो नथो अचे? छो इन करे नथो अचे। ओ फ़कीर आशिक ताहिरी तोखे सुञाणूं था ज़ाहिरी, पीउ जे नाले सां न महबूब जे ग़ुलाम जे नाले सां, मुर्शिद करीम जे निस्बत जे नाले सां सब को चे तो फ़कीर आशिक कहिड़ो चे ताहिरी, जंहिंजे निस्बत सां रब तोखे इज्जत ॾिनी आहे, तोखे मुर्शिद जे करे अल्लाह इज्जत ॾिनी। उन मुर्शिद तुंहिंजो हथड़ो वठी कंहिंजे दर में ॾिनो, चो त मुंहिंजे महबूब जे दरबार में पहुचाए छॾियो आहे। याद रखी छॾिजां, दुनिया में इज्जत हा माण्हुनि खे मिलंदी आहे उन जे बाबे जे करे, उन जे बाबे जे करे, उन जे बाबे जे करे दुनिया खे इज्जत मिलंदी आहे। ज़मीनुनि जे करे माण्हुनि खे इज्जत मिलंदी आहे, कुर्सियुनि जे करे उहे उन्हनि ते नाज़ कनि, पर हे फ़कीर अगरि नाज़ करे त चओ ग़ुलामीअ मुस्तफ़ा ते नाज़ करे, जंहिंजे करे मुंहिंजे रब इज्जत ॾिनी आहे। हलो ॿी ज़िंदगीअ ते, ज़मीन जे ज़िंदगीअ खां पोइ ॿी ज़िंदगी खे थकिजी पिया। शरीयत जो हुकुम आहे त माण्हू जेसिताईं ॻाल्हि ॿुधनि तेसिताईं ॿुधायो, ज़ोरी उन्हनि जे ॻीचे में धपियो न। जे थकिजी पिया हो, बाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मथियन मौलवी खे छॾियो, तव्हां ॿुधायो। अञा अधु माण्हू जा हथ हेठि माना कुझु थका विया आहिनि, ठीकु आहे। अज़ीज़ाने मन मल साबित कयुम त ज़मीन जे मथां इज्जत ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह आहे, पर कंहिंजे करे मिली आहे? चो अम्मा आमिना जे लाल जे करे मिली आहे। हाणे अच वरी ज़मीन जे अंदर, याने जॾहिं कब्र में पहुचंदासीं या न? पहुचणो आहे न कब्र में। अजीज दोस्त कॾहिं गौर कोन कयो थई, करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए, करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए, वो जा रहा है देखने चेहरा रसूल का, वो जा रहा है देखने चेहरा रसूल का। अजीज दोस्तों, मुर्दे के जेका दुनिया में शे मुर्दो थी वेंदी आ, उछलायो वेंदो आ, पर मुसलमान जॾहिं मरंदो आ, इंसान त खोड़ मरंदा आहिनि, तीली ॾेई साड़िया वेंदा आहिनि, तीली ॾेई ख़ाक कया वेंदा आहिनि, उहे बि इंसान, पर जॾहिं मुसलमान मरंदो आ, उनखे तीली ॾेई साड़ियो कोन वेंदो आ, उनखे अतुर अंबीर हणी, नवां वगड़ा पाराए, कुल्हनि ते घोट वांगुर सवारी कराए, अॻियों अॻियों खणी वञी मुंहिंजा दोस्त कब्र में पहुचाइबो आ। छाजे करे पहुचाइबो आ? जो मुसलमाननि जो ईमान आ त कब्र में मुंहिंजे महबूब जो दीदार करण वारो आ।
जवाब दे कब्र में जेके तोखां टे सवाल थींदा पहिरो सवाल थींदो मर रब्बुक मन दीनुक मूंखे ॿुधा ॿई सवाल अंधेरी कोठीअ में थींदा मुंहिंजा दोस्त दीन तुंहिंजे साम्हूं कोन हूंदो रब तुंहिंजे साम्हूं कोन हूंदो पर जंहिं वक़्त में टियों सवाल थींदो मन कान मल तक़ूल फी हक़ हाज़र रजुल जॾहिं महबूब मुस्तफ़ा जे बारे में सवाल थींदो तुंहिंजी ऊंदाही कब्र कान हूंदी ऊंदाही कोन हूंदी महबूब जी ज़ात ईंदी तुंहिंजी कब्र रोशन थी वेंदी कब्र जे रोशनीअ में हथ खणी पुछंदई त ॾे ख़बर हिन महबूब जे लाइ दुनिया में छा चवंदो हो महबूब जे लाइ दुनिया में ॾिसण जे लाइ छा खपंदी आहे ॻाल्हायो ॾिसण जे लाइ अख खपंदी आहे भला मञण जे लाइ ॻाल्हा सफ़ा अॼु छा थियो आहे तव्हां वारनि खे ॾिसण जे लाइ अख खपंदी आहे मञण जे लाइ दिलि खपंदी आहे मुंहिंजो हबीब तोखे ॿुधाए रहियो आहे त जेको ज़मीन जे अंदरि ईंदो आहे उहो ज़मीन जे मथां बि ईंदो आहे लेकिन मीलाद में मञणो आ या न मञणो आ मीलाद में महबूब चवे तो नजर कोन ईंदो सैं उते दिल जो सौदो आ दिल तुंहिंजी मञे थी या नथी मञे कब्र में साम्हूं हूंदो सही ॾिसण खां पोइ तुंहिंजी अखियूं क़बूल कनि थियूं या कोन थियूं कनि मुझा दोस्त अजीज गाल के खुटाया त कब्र में भी जेस ताईं मुझे महबूब भले जेड़े भी फिरके जो ही फिरके जो ईमानदारी से जवाब दे जेस ताईं मुझे मुस्तफा जे जात जेला इए न चवंदो त ही ओहो महबूबा जेते कलमो पढ़ंदो हा ही ओहो महबूबा जे जे शरीयत ऐं सुन्नत ते अमल करे जे जे दामन में हथ विझी करे जो आधी रात ताईं महबूब जा मीलाद मलाए कब्र में आयो आ हिन यार खे न सुञाणा त ॿियो मुंहिंजो केर आ जेस ताईं इए न चवंदे ॿुधाए जन्नत जी दरी खुलंदी या न खुलंदी जहिड़ो भी फिरको थई तू जान जैसी मुस्तफा के न सुञाणंदो तेसते उते जन्नत जी दरी कान खुलंदी सच त इहो आ कब्र में न सुञाणण वारे खे जहन्नम जी दरी खुली मिलंदी सुञाणण वारे खे जन्नत जी दरी खुली मिलंदी ॿुधाए त टिकट मिली या कान मिली क़यामत में त हिसाब थींदो ओ मुसलमान थोड़ो गहराई सां सोच क़यामत में त हिसाब थींदो पर छा कब्र में जेके अल्लाह जा नेक सालिह बांधड़ा हन उन्हनि खे जन्नत जी दरी खुली मिलंदी या न जवाब ॾे पोइ जे खुली मिलंदी माना पक त थी वई टिकट त हथ में अचे वई न त जन्नती है हाणे वेही इंतजार कर जीअं ट्रेन ला टिकट पहिरीं वठी बी आहे ट्रेन जे अचण जो इंतजार कबो आहे सीट तॾहिं मिलंदी आहे जॾहिं ट्रेन ईंदी आहे जन्नत में महल तॾहिं मिलंदी जॾहिं महल में पहुचंदे कब्र में ई मुंहिंजे मुस्तफा जे करे खुशबू तोखे जन्नत जी उते ई मिली वेंदी कब्र में सुकून मिलियो कंहिंजे करे गाला गाला कहजे करे हाने मोटी हल वरी टी ऐं आखिरी मरहलो ओहो कहिड़ो आहे चओ महशर जो मैदान महशर जे मैदान में पहुच ओहो दिहाड़ो जेको 18,000 सालन जो दिहाड़ो हुंदो सिजुनेज़े जे बराबर हुंदो मां धी खे कान सुञाणंदी पुट पीउ खे कोन सुञाणंदो सब को नफ्सा नफ्सी जे आलम में हुंदो हिकड़ो अम्मा आमिना जो लाल हुंदो जेको उते बि उम्मती उम्मती करे पियो याद कंदो ओ बेवफा ओ बेवफा ओ बेवफा मुसलमान तोखे पांजे रब पैदा कंदड़ जो कसम ॾेई थो पुछां मूंखे खुदा जे वास्ते जवाब ॾे अल्लाह जो कसम ॾेई थो पुछे जवाब ॾे उन महशर जे मैदान में पहुचंदासीं त आखिर में ॿुधाए त जन्नत में अॻ में वेंदासीं या ॿिया वेंदा
सोच मुसलमान दुनिया जो दस्तूर आ जेके अग में आया अॻियों वेठा जेके पो आया पोयों वेठा अञा पो आया अञा पोयों वेठा जेकॾहिं किरास करे ईंदो ए बेवकूफ़ छो तो किरास करी देर सां आयो ही देर सां वे महशर जे मैदान में पहुचण वारी आखिरी उम्मत ही हूंदी पर हिसाब में छुटण वारी पहिरी उम्मत ही हूंदी मोश महशर जे मैदान में यानी दुनिया का आखिरी पहुंचण वारी ही उम्मत मगर छुटण वारी पहिरी ही उम्मत हिसाब पहिरीं हिन उम्मत जो उम्मतुन में जन्नत में पहिरीं ही उम्मत वेंदी यानी तू असां हाणे जवाब दे पंहिंजे करे या महबूब जे करे जवाब तोखे पैदा कंदड़ रब जो कसम ॾिनो अथम कंहिंजे करे आयासी पछाड़ीअ में हलऊं पिया अॻियाड़ीअ में कंहिंजे करे चो मदीने वारे यार जे करे हिते शराब पीतासी ज़िनाऊं कयूंसी चोरियूं कयूंसी ढाका डालियासी सभु कुझु कयोसी पर रब चवे त कुल तुम खैर उम्मतिन महबूब तुंहिंजा ॾाढा भला जॾहिं असां पंहिंजे अंदर में निहारियो शर्म खां कंध झुकी वियो मुंहिंजा मौला असां में त लक्षण ई कोन्हे को असांजा त चारई पलांद चिक में हन मुंहिंजो अल्लाह निहारे जवाब थो ॾे ऐं मुंहिंजा बाना मां अल्लाह तुंहिंजे ऐबन ॾे कोन ॾिठो आहे पंहिंजे यार जे दुआउनि ॾे ॾिठो आहे ईमानदारी सां अॼु कचहरी पई हले जवाब ॾे त तमामु बुरायूं तो असां में आहिनि या कोन्हनि पर पोइ बि मुंहिंजे रब इज़त रखी आहे या कान रखी आहे अल्लाह ढकियो आहे या कोन ढकियो आहे सची मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अलाए छा छा कयो अथऊं अॻु में अंबिया उन्हनि जूं उम्मतूं ॾोह कंदियूं हुयूं सुबुह जो दरनि ते लिखियो पियो हूंदो तूं असां बेहयाई जूं हदूं किरास था कयूं पर रब चवे थो अञा बि पर्दा पोशी अथसि मन तौबा करे त मुआफ़ करे छॾियासीं कंहिंजे करे गाला गाला कंहिंजे करे पोइ जंहिं न पिरीअ जे करे हेतिरा रब एहसान करे जंहिं महबूब जे करे हेतिरा रब थोरा करे ज़मीन ते थोरा ज़मीन जे अंदर थोरा महशर में थोरा ऐं जॾहिं न जन्नत ॾे हलंदासीं पुलिस रात जेको वार खऊं सन्ही तलवार खऊं तिखी उतो तो में टपी पाण शाख जे काठीअ तो नथा सघो टंगू थियूं पयूं ॾकनि हलंदासीं पुलिस रात टपण कोन टपी सघंदासीं सवा इन जे जो मुझो महबूब मुस्तफा हथड़ा खणे रब कुर्ब करे मुसलमान घड़ी खनला सोच त जिब्राइल मेराज जे रात जो मुझे मुस्तफा के अर्ज कयो महबूब रब खां दुआ घुरजा मुझे ला त मुझो अल्लाह मुखे कयामत जे ॾींहुं इजाजत दे पुलिस रात हुजे उम्मत तुंहिंजी हुजे पर मां जिब्राइल जा हुजन ओ किन्ना कोझा मुसलमान मां पंहिंजे पाण खे चवां पंहिंजा लक्षण त ॾिसूं पंहिंजो किरदार त ॾिसूं काॾे जिब्राइल जा पर काॾे तूं असां गंद भरियल मुझो रब थो चवे मां तुझे गंद ॾे ॾिसो नथो ॾिसां मां तुझे कलमे वारी निस्बत ई पंहिंजे यार ॾे थो ॾिसां मुसलमान उन पुलिस रात तो टपंदासीं इंशाअल्लाह ताला ये शीहन वांगुर हलंदासीं पर कंहिंजे मेहरबानी सां चो शफाअत मुस्तफा सां हलंदासीं मुझे महबूब जे सदके सीनो हिते भी तू ताणे हल कब्र में भी तू सीनो ताणे हल जा हशर में भी सीनो हा हा सीनो ताणे हल मुझे मुस्तफा जे गुलामन के रब हुक्म कयो आखिरी गाल पढ़ा रब जो कुरान बुधाई अल्लाह कुरान में फरमायो वला तुसइर खद्दक लिन्नास वला तमशि फिल अर्द मरहा इन्नक लन तखरिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला मुझो अल्लाह तो चए जमीन ते आकड़ी जी न हल ओ जमीन ते काटन जा कपड़ा पाए अटो हणी चांवरन जो कपड़न के फूके ही खणे हलन वारा रब चे तो जमीन ते आकड़ी जी न हल पांचा जमीन ते गसाए न हल मुझो बेनियाज रब तो चवे छा तू मुझे जमीन के चीरे सघंदे न मुझा मौला छा तू जबलन का वधिक वडो ढिगो है न मुझा मौला अल्लाह चवे तो कंधे हेठ करे हल आकड़ी जी न हल कंध निबड़ा हल मां रब जी जमीन
रूए ज़मीन ते रब तो चवे आकड़ी जी हलंदे जहन्नम जो बारण बनाईंदो मैं ज़मीन ते पांचा गिले हलंदे जहन्नम जो बारण बनाईंदो मैं पांचा टुणियूं उघाड़ियूं न कंदे मां अल्लाह तुझे टुणन खे ॾंभ ॾींदो मैं कंधो हेठि करे हल पर हिकड़ी निगाह मक्के जे सरज़मीन ते कर रूए ज़मीन खां पाक मदीनो मदीने तय्यबा खां वधीक वरी काबतुल्लाह जे हरम खे अल्लाह इज्जत बख्शिया मां तो के तो चवा जने उम्रे करण वारा उम्रे ते वींदो है काबो तुझे साम्हूं हुंदो आ काबो तुझे साम्हूं हुंदो आ हिन ज़मीन ते आकड़ी जी हली जहन्नम जी बाहि तैयार पर काबे जे साम्हूं आकड़ी जी हली त जन्नत में तो ला महल तैयार आ छा जे कर जवाब दे अल्लाह सुभान अल्लाह जवाब दे न छो खुदा खानो खराब कई थी डाहो थी ये न कर रूए ज़मीन ते आकड़ी जी हली तुझे ला जहन्नम तैयार पर काबे जे साम्हूं आकड़ी जी हली पैर जोर सा जमीन ते हणी तुझे ला जन्नत में महल तैयार छाजे करे चई त खोले बुधाई चई त खोले बुधाई जने मुझा मदीने जा घोट अल्लाह अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुझा दोस्त अजीज उम्रो कण जे लाचन पया मुझा दोस्त अजीज जने महबूब करीम अलैहि सलात व सलाम के वापस मोकलियो वयो उम्रे जी इजाजत न दिनो मुझा दोस्त अजीज सहाबा जो इश्क निहार हजरत उस्मान ज़ुन्नूरैन के महबूब सफीर बनाए मोकलियो हजरत उस्मान के चयो तू असा जो है असा तुझा हूं तू भले काबे जो तवाफ कर आयो है तवाफ कर निहारे चवे तो तहां चौथा काबे जो तवाफ कर पर मां हिन काबे जे काबे को सवा हिन काबे के भी को नथो सुञाणा खोल दुनिया जी तारीख मुझे मुस्तफा जे सहाबा जो अदब कर हजरत उस्मान मुझा दोस्त तवाफ कोन कयो काबे जा चक्कर कोन लगाया छो न लगाई जे चक्कर तॾहिं लगाईंदुसि जॾहिं मुझो अमीर मदीने जो ताजदार लगाईंदो अजीज दोस्तों गाल के मुकाया जने मुझा आका करीम अलैहि सलातो वसलाम मुझा दोस्त आया सहाबा सहाबा अञा मक्के को बाहर होया त मक्के जा जेके मुना मक्के जा जेके मुशरिक होया काफर होया उन्हनि पंहिंजा एलची मोकिलिया ॾिसो त उन्हनि जो छा हाल आहे ॾिठो त कमज़ोर लॻा पिया आहिनि सहाबी वीचारा डुबरा लॻा पिया आहिनि अचे पंहिंजनि खे चयूं अबा हो त डुबरड़ा लॻा पिया आहिनि हुननि ऐलान कया अचन वथा मुसलमान सोने मोहम्मद करीम के मञण वारा ॾिसो त डुबरा थी विया आहिनि हली बि कोन था सघनि टंगड़ूं सुकी वयूं अथनि ॾिसो त कंधु हेठि करे कीअं था हलनि कहिड़ो फ़ाइदो मिलियो अथव अल्लाह अल्लाह हेॾा हिननि जे नियत में बुराई आहे हिननि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे ऐलान करे छॾिया मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो जीअं जो काबे जे सरज़मीन ते पहुता हुज़ूर फरमायो पंहिंजे हिन एहराम के हिय जे कुल्हे मां कढबो आ हे कुल्हो ज़ाहिर कयो हिय बाहूं टेड़े हलो ज़मीन काबे जी आ रूए ज़मीन ते आकड़ी जी हलबो जहन्नम मिलंदो अजो काबे जे साम्हूं आकड़ी जी हलो ज़मीन ते ज़ोर सां पैर हणो काबे जो मताफ होजे ज़मीन ते पैर ज़ोर सां आकड़ी जी हलो मुझे मुस्तफा चयो आकड़ी जी हलो रब चवे तो महबूबा तुझे गुलामन जो आकड़ी जी हलण भी मां अल्लाह के इबादत का वधीक पसंद आ रूए जमीन ते आकड़ी जी हलई त जहन्नम जो बारण पर मक्के जे साम्हूं काबतुल्लाह जे साम्हूं आकड़ी जी हल रब तुझे महबूब यो तुझे गुलामन जो अंदाज तुझो हुक्म तुझे गुलामन जो लब्बैक चवण मां अल्लाह के एडो वणियो आ जो कयामत ताईं हाजी अचन या ज़ायरीन उम्रे वारा अचन मां अहल बस इहो ऐलान करे छॾ त बाकी सॼे रूए ज़मीन ते कंधो हेठि करे हलन आकड़ी जी न हलन पर मुझे काबे जे साम्हूं आकड़ी जी हलन त मां रब अजर ॾियान छो मुस्तफा तू जो हलियो है तुझो हलण मुखे वणी पयो सुभान अल्लाह ओ मुसलमान डाहो थी अल्लाह ताला जा बानड़ा बस हाणे तव्हांजो तमाम घणो टाइम वठी वियो हां सियासी माण्हू न आहियां पर जुमलो चवण ते हां थो फाटे मजबूर हां
महबूब जे मीलाद जे झंडन जे ला थोड़ी तकलीफ थींदी आहे दोस्तन के मां पुछां थो त खुदा जो कसम नहीं तो पुछां मुखे जवाब जो टीवियूं सभिनी वट घरन में हन कुछ ॾींहं अॻु में अदी मरियम सां गॾु असां जा मज़हबी माण्हू कीअं सुख मुड़स पोइते असां जा मज़हबी अॻुवान माईअ सां गॾु छा इते शरीयत जो हद नाहे छा इते कुरान जी हद नाहे छा मुझे मुस्तफा जो दीन इते नाहे छा मुझे हबीब जो दीन तोखे नजर मुसलमान न तो अचे त पराई सफदर अवान जी ज़ाल सां गॾु असां जे दीन जो मज़हबी अॻुवान असां के इंतहाई दुखा त उन खां इहा ॻाल्हि छो विसरी वई त मां हिक दीनदार टोले जो अॻुवान हां मुझे मथा मुझे मुस्तफा करीम जे शरीयत जो कानून लागू आ पराई औरत सां गॾु काटन जा कपड़ा पाए हलण ऐं असां जा मज़हबी माण्हू जेके हुजूर जे मीलाद ते चवन झंडियूं था हलायो शिरक था कयो होडा माई तकरीर पई करे हिते झंडा पिया हलाइन खुदा के केड़ो मुंह खणी जवाब ॾींदे मुसलमान खुदा जो खौफ कर एतरो नफ्स जो पूजारी न थी जो हिकड़े पासे जाते मुस्तफा हुजे हिकड़े पासे तुझे नफ्स जी अना हुजे पांजे नफ्स के राजी करण जला मुझे अल्लाह जे महबूब के नाराज करे विजी डाहो थी इए न कर पांजे नफ्स के पोइते कर कबूल कर त जेकी कुछ थियो गलत थी रहयो आ हां अगर झंडा लहराना है तो महबूब जे आमद में लहरा अगर तो के जश्न करणो आ त मुस्तफा जे आमद में जश्न कर याद रखी छे जे कदे दुनिया के राजी कंदे दुनिया ला खर्च कंदे जहन्नम जो बारण तैयार थींदी पर जे मुझे महबूब जे आमद जे ला खुशी कंदे त जन्नत में महल तैयार फैसलो तो के करणो आ मर्जी तुझी आ जी खुदा तौफीक दई थी कर आखिरी जुमलो चयो था तो मीलाद करण वारा गरीबन जी मदद कर मीलाद करण वारा यतीमन जी सार लह वडेरो दर ते ईंदो थई न 5000 खर्च कंदो ही चाहे पानी ते कदे वडेरे कहे दुआ ॾिनी थे हिकड़ो दी बुधा खिलो ना सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से ठीक है जेकर चाक ना है गलो खराब आ पर मुझा जज्बा अञा भी मुझा दोस्त खराब ना है मुझा जज्बा अज भी जवान है मुके जवाब दियो रईस वडेरो इंदो थई दर ते 5000 खर्च कंदो है न रईस जी पार्टी चाहे पार्टी कणिया वींदे अदा मेहरबानी बस ये वधी कुछ अई कदे के गरीब के 500 रुपया रुगी दई त दिस उन मिस्कीन जे अंदर मां जेके दुआऊं निकरंदियूं उन गरीब जे अंदर मां तो जिला जेके इलाहू निकरंदियूं ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब मुखे सब जी जरूरत हुई हिन तुझे बाने 500 दिना मौला हिन मुझी मुश्किल आसान कई रब तू हिन जो मुश्किला तू आसान करे छड़ जा यो सच आहे या न ओ दुनिया जी चमचा खोरी करण वारा याद रखी छड़ जुमलो वरी तो दोहराया पुट जे तोहर ते लख रुपया खर्च करे छड़े लख जो हिसाब ॾियणो पवंदे पर मुझे मुस्तफा करीम जे मीलाद में जे 5000 खर्च कयई हिसाब ॾियणो कोन पवंदई पर जन्नत में महल वठणा पवंदई याद रखी छड़ जा ओ मुझा दोस्त अजीज दुनिया जे मुआमलात में नफ्स के राजी करण जे ला ओहे गैर शरई अमल औलाद जे ला करे या कहे वडेरे रैसला करे या कहे सियासी मानू जे ला करे उनन जो हिसाब ॾियणो पवंदे पर मुझे महबूब जे आमद जी खुशी कंदे त हिसाब वठणो पवंदे मिस्कीनन गरीबन यतीमन बेवह औरत तुझी मदद कर दिस्त मुझो अल्लाह की तो तुझी गैबी मदद फरमाए चो इंशाअल्लाह जे जन के भी अल्लाह जेतरी तौफीक दिनी है इन महबूब जे मीलाद जे जलसे में पांजो अंदर में रब सा वायदो करे तो मौला जेकरे मुके 100 रुपया दिनो थई न घट में घट 5 रुपया कहे गरीब के जरूर दींदुस ऐ नियत है कंस मौला तुझे महबूब जे मीलाद जी खुशी तो कहे जे कदे 5000 दिना थई मौला हिकड़ो सौ कहे यतीम गरीब के जरूर दींदुस ओ मुसलमान मीलाद जो असुल जेको तुझे अंदर में रूह में खुशी पैदा करे वहा हासिल करे दिस
गरीबन मिस्कीनन यतीमन बेवह जी मदद कर। मुझे करीम आका खे ॾाढी इहा ॻाल्हि वणंदी आहे। मुझे महबूब मस्जिद नबवी में पंहिंजूं हीअं ॿ आङुरियूं हिलायूं, कीअं हिलायूं हेॾे निहार, हीअं ॿ आङुरियूं हिलायूं। हबीब फरमायो हेॾे निहारियो, हे मुंहिंजूं ॿ आङुरियूं जुदा थी सघनि थियूं, सहाबा चयो मुंहिंजा महबूब नथियूं थी सघनि। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो जेको ज़मीन जे तख़्ते ते कंहिं यतीम खे उनजी वाहर करे, उनखे लटा कपड़ा ॾेई उनजी मदद करे, उनखे तैलीम ॾियारे, उनखे कंहिं मंज़िल ते पहुचाईंदो, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां क़यामत जे ॾींहुं मां महबूब सां ईअं गॾु हूंदो जीअं मुंहिंजूं ॿ आङुरियूं गॾु हली रहियूं आहिनि। जन्नत जा दर खुलिया पिया अथई मुस्लमान, जन्नत जा दर खुलिया पिया अथई, पंहिंजा जहन्नम जा दर न खोल। गरीबन जी मदद कर, यतीमन जी मदद कर, मिस्कीनन जी मदद कर। भला ज़रूरी ना है त पैसा जी पैसा न थई न, खिलण त अल्लाह मुफ्त में ॾिनो थई न। ओ मुसलमान यकीन मुझा मुर्शिद करीम सजन से दामत बरकातुल आली फरमाइंदा न फकीरो जे भला सफा कंजूस थी विया हो त एतरी सखा त करे सगो था जेको भा सामो मुसलमान चई खिली हुन सा मिल ता त हुन के खुशी थे, इहा ब तुंजी सखा। सामो मुसलमान के दिसी मुंह न खराब कर, मुंह न घुंजा। केतरी जिंदगी आ काई खबर काने का, केतरो वक्त कावड़ियल रहंदासी। अचो त अज़म कयो त जेके रुठलन उन के परछाईंदासी, जेके रुठलन तन के वरी वरी चो तन के नफ्स चवई तो त बणा ई और के तो करी मानू चोंदा ड्रिजे थो। मदीने जे साईं फरमायो मां मुस्तफा पांजे रब जो कसम खणी तो चवा त जेको बे खे मुआफ कंदो अल्लाह उन जी कदे भी इज्जत घट थियण को न दीदो। कदे भी न सोच जा त मां बे खे मुआफ कंदुस मुंजी इज्जत घट थी वेंदी। तू जमीन ते मुआफ कर, अर्श वारो तोखे मुआफ करे छडींदो। पांजे घरन के जन्नत बनायो, पांजे गोठ के जन्नत बना, पांजे पाड़े के जन्नत बना, सबनी सा ठाह कर, सबनी सा सुलह कर। पर सिर्फ हिकड़े नुक्ते थे त अल मुस्लिम अखुल मुस्लिम, तू मुसलमान मां मुसलमान। अज त गजी पांजे महबूब जो खुशियों कयो पो खुशिन जो मजो ही दोबारा। अल्लाह ताला जी जात बा बरकात। अंजाम तो के नात बुधाए नारे तकबीर, अल्लाह जो नालो वडो नारो खड़ो, नारे तकबीर, ओए नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिंदाबाद जिंदाबाद। बस यार तू तो के शाबाश हो जे, पर हे राज भाग तो के कबूल करे ना। ठीक है। हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। रोज़े पाक जी ज़ियारत, रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल चुप कर। हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर, हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। हाय वरंदो सुत तो दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। राजी है
वञण चाहीं थो चओ हाय वरंदो सुतत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो वरंदो सुतत दिहाड़ो पसबो यार जो पाड़ो पहुंची पेरे उगा पहुंची पेरे उघाड़ो पहुंची पेरे उघाड़ो घुमदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर रोज़े पाक जी ज़ियारत रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हाय मुर्शिद थी दो राजी खटबी इश्क जी बाजी जी जल थी दी राजी खटबी इश्क जी बाजी बाबल थी दो राजी खटबी इश्क जी बाजी मुर्शिद थी दुई राजी खटबी इश्क जी बाजी कर तू निविड़त न्याजी कर तू निविड़त न्याजी पसंदी रोज़ो अतहर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर।